नाज़िम, कोरोना वायरस सबब मुल्क में 88 ॼणा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी, नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल आंकड़नि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 88 ॼणनि जी अमवात रिपोर्ट थियूं आहिनि ऐं 4007 ॼणनि में जेको कोरोना पॉज़िटिव में आयो आहे। इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां इहो ॿुधायो वियो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 25,000 खां मथे टेस्ट कया विया। उन जी मां 4007 माण्हुनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। इन सां गॾोगॾु जेकी मुल्क भर में कोरोना वायरस जे करे हॉस्पिटलनि जी जेके सूरत हाल आहे उहा पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदा चलूं त वेंटिलेटर जेके आहिनि उन में मुल्तान ऐं हिन वक़्तु बि जेको आहे 70% ऑक्यूपाइड आहिनि। उन ते पेशेंट्स मौजूदु आहिनि। लाहौर में 51%, बावलपुर में 42% ऐं पिशावर में 33%। इन सां गॾोगॾु जेको ऑक्सीजन बेड जी जेकी सूरत हाल आहे उन मुताबिक़ बि मुल्तान में 62% ऐं सवाबी जेको ख़ैबर पख्तूनख्वा जो इलाइक़ो आहे उते 48% ऐं गुजरावाला में 45, पिशावर में 41% जेके बेड आहिनि ऑक्सीजन बेड उते पेशेंट जेके ऑक्यूपाइड आहिनि। कुझु सूरत हाल जेके एक्टिव केसिस जी आहे उहा थोरी बहितर थींदी थी वञे। हिन वक़्तु जेके मुल्क भर में एक्टिव केसिस आहिनि उन्हनि जी तादाद 63,436 थी वई आहे। जॾहिं त पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त गुज़िरियल हफ़्ते जी भेट में गुज़िरियल हफ़्ते इहा एक्टिव केसिस जी जेकी तादाद आहे उहा 70,000 खां मथे हुई। ऐं एक्टिव केसिस सां मुराद इहे जेके पेशेंट्स कोरोना जी जंग सां कोरोना जी बीमारी सां विड़ी रहिया आहिनि ऐं कोरोना हुननि में आहे ऐं हॉस्पिटल्स तोड़े घरनि में इलाजु थी रहियो आहे उन्हनि खे एक्टिव केसिस जे तौर ते रिपोर्ट कयो वेंदो आहे। हिन वक़्तु पूरे मुल्क में 63,436 एक्टिव केसिस आहिनि। हिन वक़्तु NCSC जो इजलास जे हवाले सां तव्हांखे अपडेट कंदा हलूं त सूमर आहे ॾींहुं हिकु अहम NCSC जो जेको इजलास आहे हिन जेके फ़ैसिला थिया 24 तारीख़ खां पोइ जी जेकी सूरत हाल आहे जेके सेक्टर्स खोलण जे हवाले सां NCSC जेके फ़ैसिला कया आहिनि उन हवाले जा जाइज़ो वरितो वेंदो ऐं ब्रीफिंग जेके अमलदार आहिनि उन्हनि खां ब्रीफिंग बि वरिती वेंदी। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।